बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेशा हिन वक्त जूं हेडलाइन। फुल प्रेस क्लब ते पुलिस चढ़ाई खिलाफ सजे ज़िले में कलम घड़िन पारां एहतजाजी मुज़ाहिरा। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट एंड डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे सॾ ते सहाफ़िन पारां सदर डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट मोहम्मद नवाज सोलंगी, सदर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब राजा अली सरकी, मुकेश कुमार रोपीता, हाकिम अली एरी, आफ्ताब शाह बुखारी, MD उमरानी, अजहर गुल सरकी, मोहम्मद असलम गोलो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे DC चौक ते धरणो हयो वियो। ठुल्ह में प्रेस क्लब जे सॾ ते म्यूनिसिपल कमेटी खां सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि समेत आम शहरिन पारां सदर प्रेस क्लब ठुल, सरमत कंदरानी, मोहम्मद खान खोसो, इमदादुल्ला बिजारानी, सरवान सिंधी, मौलवी इनायतुल्ला महर, मौलवी मोहम्मद अमीन सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी प्रेस क्लब पहुती। मुबारकपुर में सहाफ़िन सागर महर, मुमताज़ भुट्टो, महर कुर्बान, महमूद भुट्टो, मोहम्मद उस्मान भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में मस्जिद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गढ़ी खैरो में तालका यूनियन ऑफ जर्नलिस्ट प्रेस क्लब गढ़ी खैरो पारां सदर टिक्का खान लगारी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त ठुल प्रेस क्लब ते पुलिस चढ़ाई खिलाफ जोंगल, नज़रवाह, दोदापुर समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि इलाइक़नि जे सहाफ़िन पारां एहतजाज कयो वियो ऐं ठुल प्रेस क्लब ते चढ़ाई करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ खे हटाइण जी घुर कई वई। कानपुर तालके जे नापरकोट थाने जी हद ॻोठ घर पंहिंजा में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरिन में झेड़ो। फायरिंग जे नतीजे में शेर बडाणी ऐं समद बडाणी क़तल थी विया। इत्तला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश पंहिंजी तहवील में वरिता ऐं पोस्टमार्टम लाइ खानपुर अस्पताल मुंतकिल करे छॾिया। पुलिस ज़रियनि मूजिब जतोई बिरादरी जी ॿिनि धुरिन विच में पुराणो ज़मीनी तकरार हलंदड़ हो, जंहिं सबबि अॼु ही वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त इन सिलसिले में अञा वधीक खूनरेज़ी थियण जो ख़दशो आहे। हमायूं शरीफ़ जो ॻोठ गुलाम रसूल चन्ना मां गुज़रंदड़ अब्दाल शाह खे पुल न हुअण सबबि ॻोठ जे मासूम ॿारनि, औरतनि ऐं ज़ईफ़नि जूं हयातियूं दाव ते लॻल। शहर तरफ़ वञण लाइ को बि रस्तो न हुजण ऐं अब्दाल शाह खे पुल न हुजण सबबि ॻोठाणा काठियुनि जे थोड़नि तां गुज़रण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि जो चवणु हो त केतिराई भेरा पैर तिरकण सबबि हादसा बि पेश आया आहिनि। दाहूं करण बावजूदि चूंडियल नुमाइंदा तवज्जा न करे रहिया आहिनि, जंहिं सबबि असीं सख़्त परेशान आहियूं। काज़ी अहमद में शौकत कॉलोनी वासी हाजन होती पोटो पारां भेण खे गुम करण खिलाफ एहतजाज कयो वियो। संदसि चवणु हो त 10 साल अॻु गुलाम नबी होती पोटो मुंहिंजी भेण फज़ाना सां शादी कई ऐं उन बाद हू संदसि मथां तशद्दुद कंदो हो ऐं असां सां मिलण बि न ॾींदो हो। 2016 खां उन्हनि असांजी भेण खे गुम करे छॾियो आहे, जंहिं ख़िलाफ़ अदालत बि वियुसि ऐं पुलिस 3 ॼणनि रमज़ान होती पोटो, उर्स होती पोटो ऐं लखमीर होती पोटो खे गिरफ़्तार कयो ऐं बाद में बाअसर मोहम्मद मिठल ॾाहिरी ऐं हसन शाह जहानिया जी मुदाख़लत ते खेनि आज़ाद करे छॾियो आहे। हुन चयो त मुंहिंजी गुम थियल भेण खे ज़ाहिर करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। बलोचिस्तान हुकूमत जे तर्जुमान लियाकत शाहवाणी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ईद उल फितर ते अवाम पारां SOP से अमल न करण सबबि कोरोना वबा में 70% वाध थी। अवाम जी सहूलत ख़ातिर असीं सख़्त लॉकडाउन न कयो। जेकॾहिं ईद उल अज़हा बाद कोरोना में वाध नज़र आई त सख़्त कदम खणबा। जेकॾहिं केसिस में घटिताई नज़र आई त पोइ समूरा शोबा खोले छॾींदासीं। कोयटा में 9 ॾींहं अॻु बंदि कयल कोयटा जी सभ खां वॾी मालपीड़ी बलोचिस्तान हाई कोर्ट जे हुकुम ते ॿीहर खुली वई। वाज़े रहे त 9 ॾींहं अॻु SOPs ते अमल न कंदड़ वापारियुनि खे मालपीड़ी में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾियण तां भञ-ड्राह ऐं सरकारी शयुनि खे बाहि ॾियण बाद एडमिनिस्ट्रेटर मेट्रोपॉलिटन पारां मालपीड़ी खे सील कयो वियो। बोज़दार वॾा जे ॻोठ गामण खान शर वासिन पीउ पुट उस्ताद गुलाम नबी शर ऐं मोहम्मद असलम शर पारां प्रेस क्लब आॾो भत्ताखोरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त 2007 ऐं 2011 में ख़रीद कयल ज़मीन ते पंहिंजी बिरादरी जे भत्ताखोर अज़हर शर पारां पुलिस जी मदद सां असांजी ज़मीन ते हलंदड़ कम बंदि कराए 5 लख रुपया भत्तो तलब कयो। पुलिस खे ज़मीन जा काग़ज़ ॾेखारियासीं त पुलिस मोटी वई ऐं समूरे मामले बाबति ॻोठ जे चङे मुड़िस खे इत्तला कई। तंहिं बावजूदि अज़हर शर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। छठो में लॉकडाउन सबबि कारोबार ख़त्म थी वञण बाद सख़्त मुतासिरनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ इंडस अर्थ ट्रस्ट ऐं PPF नाले फलाही इदारनि पारां रोज़गार करण लाइ सामान मुहैया कयो वियो। इंडस अर्थ ट्रस्ट जे अॻवान डॉक्टर अब्दुल्ला राजपर सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां ही प्रोग्राम उन्हनि माण्हुनि लाइ रखियो आहे जिन जा कारोबार ऐं कमाई जा ज़रिया कोरोना वायरस जे लॉकडाउन सबबि ख़त्म थी विया आहिनि। हिन प्रोग्राम में असां हारियुनि खे ज़मीन लाइ ॿिज भाण मुहैया कयो आहे। जेके औरतूं सिलाई जो कमु कंदियूं आहिनि उन्हनि खे सिलाई मशीनूं, मच्छी जो कमु कंदड़नि खे साइकिल, मच्छी जा रछ ऐं ॿिज मुहैया कयो आहे। माण्हुनि खे रेढ़ा बि मुहैया कया आहिनि जीअं हू पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। 4500 ख़ानदाननि जे माण्हुनि खे 14 क़िस्म जे कारोबार जा ज़रिया फ़राहम कया आहिनि।
बोज़दार वॾा में मोटरसाइकिल के वापारी मिसरी शर जो पुलिस एहलकार शाहिद रिंद खिलाफ एहतजाज। संदसि चवण हो तो शाहिद रिंद फोन करे बोज़दार वॾा थाने ते सॾायो ऐं बिना कुछ ॿुधाइण जे सख्त तशद्दुद कयो ऐं खीसे में पयल 1 लख रुपया कढण बाद थाने मां धिका ॾेई कढी छॾियो। कुछ ॿुधाइण लाइ भी तैयार न आहे त आख़िर मूं सां ईअं छो कयो वियो। हुन चयो त पुलिस के आला ऑफिसरन खे अपील थो करियां त मामले जी जांच कराए पुलिस एहलकार शाहिद रिंद खिलाफ कार्रवाई कई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।